कोट खेरापुर मीरज ब्यूरो चीफ सईद हुसैन शाह जीलानी। बोज़दार वॾा शहर जे मोहम्मद खान मोहल्ले मां फंक्शनल लीग जो अहदेदार राशिद अली बोज़दार जे घर मां नामालूम चोरनि पारां लखें रुपयनि जी चोरी। चोर अलमारी ऐं संदूकनि जा ताला तोड़े 5 लख रुपया नक़द ऐं लखें रुपयनि जा सोना ज़ेवर चोरी करे ऊंधाईअ ऐं मिहोकीअ जो फ़ाइदो वठंदे फरार। चोरीअ जी मालियत 8 खां 10 लख रुपया ॿुधाई पई वञे। SHO पारां चोरी वारे हंध जो मुआइनो कंदे चयो त थाणे ते 27 पुलिस अहलकार मुक़रर आहिनि, जंहिंमां सिर्फ़ 3 अहलकार राति थाणे ते मौजूद हुआ, बाक़ी 62 चेलम जे ड्यूटियुनि ते वियल हुआ। SHO शम्स सियाल साहब वधीक मीडिया वारनि खे चयो त इंशाअल्लाह चोरनि खे पकड़े कानून जे कटहरे में आंदो वेंदो। SHO साहब जे राशिद बोज़दार खे चोरी वापसी कराइण जी ख़ातिरी। ख़बर मूजिब बोज़दार वॾा शहर जे मोहम्मद खान बोज़दार मोहल्ले में नामालूम चोर राति जो राशिद अली बोज़दार जे घर मां दाख़िल थी अलमारी ऐं संदूकनि जा ताला तोड़े 5 लख रुपया नक़द सोना ज़ेवर ऐं ॿियो क़ीमती सामान बुहारे खणी फरार थी विया। चोरी थियल सामान जी मालियत 8 लख रुपया ॿुधाई पई वञे। SHO बोज़दार वॾा शम्स सियाल जाइ वारदात जो मुआइनो कंदे चयो त चोर भली केॾा बि शास्तर छो न हुजनि पर कानून खां बची नथा सघनि। चोरनि खे जल्द पकड़ण जी राशिद अली बोज़दार खे SHO पारां ख़ातिरी। उन मौक़े ते SHO शम्स सियाल साहब राशिद अली बोज़दार ऐं मुहल्ले वासियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त थाणे ते 27 पुलिस अहलकार मुक़रर आहिनि, जिन मां राति सिर्फ़ 3 अहलकार हुआ, बाक़ी अहलकार चेलम जे सिलसिले में मुख़्तलिफ़ हंधनि ते ड्यूटी करण वियल हुआ। ॿिए तरफ़ चोरनि जे फिंगरप्रिंट्स जा निशान वठण लाइ लाकाणे खां फॉरेंसिक टीम घुराई वई आहे। टीम पारां अलमारी ऐं संदूक ते लॻल फिंगरप्रिंट्स जा निशान वठी सील करे छॾिया आहिनि, जेके लेबॉरेटरी टेस्ट लाइ मोकिलिया वेंदा। न्यूज़ सिंध एक्सप्रेस न्यूज़।